ई तब्दीली सरकार पारां जेका मुल्क में पेट्रोल की कीमतूं हर 15 ॾींहं वधाइण खां बाद महंगाई जो तूफ़ान अची वियो आहे। ग़रीब मिसकिन माण्हू जेको रोज़ कमाए रोज़ खाए थो उन जी ज़िंदगी अजरन बणिजी वई आहे। ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़रे थी। जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे उनजी ज़िंदगी बि ॾाढी गुज़रे थी, छो त माण्हुनि हिन गवर्नमेंट मां उमेदवार रखियो हूं त हीअ गवर्नमेंट ईंदी, माण्हू आवाम खे रिलीफ ॾींदी, महंगाई ते कंट्रोल कयो वेंदो, ॿियो रिलीफ ॾींदो। पर अफ़सोस हीअ गवर्नमेंट को बि रिलीफ न ॾेई सघी आहे। जेकाबाद वासी समेत सॼे मुल्क जा माण्हू हिन महंगाई वारे अज़ाब खे भोगनि था। उन सिलसिले में जेकाबाद माण्हू चवणो हो त इमरान ख़ान जॾहिं कंटेनर ते हूंदो त वॾो वाइदा कया, वॾियूं दवाऊं कयूं हूं त आवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। पेट्रोल, गैस, बिजली समेत ॿियूं जे बि खाइण पीअण जूं शयूं आहिनि उहे सस्तियूं कयूं वेंदियूं। पर अफ़सोस हुन जे अचण खां पोइ महांगाई जो तूफ़ान अची आहे। मुल्क में महांगाई जी सुनामी कर खयो आहे। पर हीअ गवर्नमेंट आवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। हितां जो माण्हू भोगे थो, मिसकिन ग़रीब माण्हू भोगे थो। ग़रीब ॾींहों ॾींहुं ग़रीब तर थींदो वञे थो, अमीर ॾींहों ॾींहुं अमीर तर थींदो वञे थो। जे हिन महांगाई जे करे माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। उन जे करे गवर्नमेंट खे घुरिजे त मुल्क में रिलीफ ॾे, आवाम खे रिलीफ ॾे, मुल्क में महांगाई ख़तमु करे त जीअं माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाई सघनि। जी।